डियर स्टूडेंट्स, अॼु असां सिंधी अल्फ़ाबेट जे हवाले सां अव्हां सां डिस्कस कंदासीं। यानी हिन वीडियो में अव्हां सिंधी अल्फ़ाबेट जी मुकमल ॼाण हासिलु करे वठंदा। क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। सो हलूं था क्लास जी तरफ़। सिंधी अल्फ़ाबेट में कुल अखरनि जो तइदादु 52 आहे। जेके सिंधी में अखर आहिनि उहे 52 आहिनि। जेके अलिफ़ खां वठी ये यके ताईं जेके हिन वक़्तु तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इहे टोटल जेके अखर आहिनि इहे 52 आहिनि। सिंधी अल्फ़ाबेट में बग़ैर नुक़्तनि वारनि अखरनि जो तइदादु 18 आहे, जिन खे ग़ैर मनक़ूत चइबो आहे। उहे अखर ही आहिनि: अलिफ़ अखे, है हजम, दाल दर, रे रेल, सीन सीटी, स्वाद सूफ़, तोए तोतो, ऐन ऐनक, काफ़ किताब, खे खट, गाफ़ गॾह, घे घोड़ो, लाम लकुड़, मीम मस, णूण वण, वाह वाढो, हे हाथी, अलिफ़ नंढड़ो। यानी ही उहे अखर आहिनि जंहिंखे कोई बि नुक़्तो न आहे। सिंधी अल्फ़ाबेट में नुक़्तनि वारनि अखरनि जो तइदादु 34 आहे, जिन खे मनक़ूत चइबो आहे। जेके अखर ही आहिनि: बे बदक, बे बकरी, बे भित, थे तारो, थे थेलो, टे टोपी, टे ठूठ खां वठी ये यके ताईं जेके अखर तव्हां हिन वक़्तु स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इहे सभु उहे अखर आहिनि जिन खे नुक़्ता आहिनि, जिन खे असां मनक़ूत चवंदा आहियूं। सिंधी अल्फ़ाबेट में अहिड़ा अखर जिन खे मथां नुक़्ता आहिनि उन्हनि जो तइदादु 20 आहे। यानी अहिड़ा अखर जंहिंखे मथां नुक़्ता ॾिनल आहिनि उन्हनि में जीअं ते तारो, थे थेलो, टे टोपी, ठे ठूठ, से सवाब, खे खच्चर, दाल धोबी, डाल ॾेडर, ज़ाल ज़रो, रे माड़ी, ज़े ज़ंजीर, शीन शींह, ज़्वाद ज़ईफ़, ज़ोए ज़ालिम, ग़ैन ग़ालीचो, फ़े फ़ौजी, फ़े फीथो, काफ़ कलम, ङे सिंह ऐं नून नथ। यानी ही उहे अखर आहिनि जिन खे मथां नुक़्ता आहिनि। सिंधी अल्फ़ाबेट में अहिड़ा अखर जिन खे नुक़्ता हेठि आहिनि उन्हनि जो तइदादु 9 आहे। यानी अहिड़ा अखर जंहिंखे हेठियां नुक़्ता आहिनि, जंहिंमें बे बदक, बे बकरी, बे भित, पे पग, जे झिरकी, डाल रेल, डाल ढगो, के गऊं ऐं ये यको। सिंधी अल्फ़ाबेट में अहिड़ा अखर जिन खे विच में नुक़्ता आहिनि उन्हनि जो तइदादु 5 आहे। यानी अहिड़ा अखर जंहिंखे विच में नुक़्ता आहिनि, जीअं जीम जुती, जे जिभ, ñे ॼञ, चे चंड ऐं छे छटरी। सिंधी अल्फ़ाबेट में अहिड़ा अखर जिन खे हिकु नुक़्तो आहे उन्हनि जो तइदादु 12 आहे। यानी अहिड़ा अखर जंहिंखे सिर्फ़ु हिकिड़ो नुक़्तो आहे, पोइ चाहे मथां हुजे, चाहे हेठां हुजे, चाहे विच में हुजे, उन्हनि जो तइदादु 12। जीअं बे बदक, जीम जुती, जे झिरकी, कै खच्चर, डाल रेल, ज़ाल ज़रो, ज़े ज़ंजीर, ज़्वा ज़ईफ़, ज़ोए ज़ालिम, ग़ैन ग़ालीचो, फ़े फ़ौजी, नून नथ। सिंधी अल्फ़ाबेट में अहिड़ा अखर जिन खे 2 नुक़्ता आहिनि उन्हनि जो तइदादु 11 आहे। जीअं बे बकरी, ते तारो, ठे ठूठ, जे जिभ, ñे ॼञ, दाल धोबी, डाल ढगो, काफ़ कलम, गे गऊं, ङे सिंह, ये यको। सिंधी अल्फ़ाबेट में अहिड़ा अखर जिन खे 3 नुक़्ता आहिनि उन्हनि जो तइदादु 6 आहे। जीअं टे टोपी, से सवाब, पे पग, चे चंड, डाल ॾेडर, शीन शींह। सिंधी अल्फ़ाबेट में अहिड़ा अखर जिन खे 4 नुक़्ता आहिनि उन्हनि जो तइदादु 5 आहे। जीअं बे भित, थे थेलो, छे छटरी, रे माड़ी, फे फीथो। अहिड़ा अखर जेके अरबी, फ़ारसी ऐं सिंधी में हिक जहिड़ा आहिनि उन्हनि जो तइदादु 29 आहे। जीअं अलिफ़ अखे, बे बदक, ते तारो, से सवाब, जीम जुती, है हजम, हाय खच्चर, दाल दर, ज़ाल ज़रो, रे रेल, ज़े ज़ंजीर, सीन सीटी, शीन शींह, स्वाद सूफ़,
ज़ुआर ज़ईफ़, तोए तोतो, ज़ोए ज़ालिम, ऐन ऐनक, गैन गालीचो, फ़े फ़ौजी, काफ़ कलम, काफ़ किताब, लाम लकुड़, मीम मस, नून नथ, वाव वाढो, हे हाथी, अलिफ़ नंढड़ो, ये यको। अहिड़ा अखर जेके बिल्कुलु जुदा सूरतुनि में सिंधी जा आहिनि उन्हनि जो तइदादु 23 आहे। जीअं बे बकरी, बे भित, थे थेलो, टे टोपी, ठे ठूठ, पे पग, जे जिभ, जे झिरकी, ñe ॼञ, चे चंड, छे छटरी, दाल धोबी, डाल ॾेॾर, डाल ड्रेल, ढाल ढगो, रे माड़ी, फे फीथो, खे खट, गाफ गॾह, गे गऊं, गे घोड़ो, ङे सिंह ऐं णूण वण। सिंधी ॿोलीअ जा उहे अखर जेके सिर्फ़ु सिंधी माण्हू ई उचारे सघनि था उन्हनि जो तइदादु 7 आहे, जंहिंमें बे बकरी, जे जिभ, ñe ॼञ, डाल ॾेॾर, गे गऊं, ङे सिंह ऐं णूण वण। सिंधी जा उहे अखर जिन सां को बि लफ़्ज़ु शुरू न थींदो आहे उन्हनि जो तइदादु डैश डैश आहे। यानी हीअ असां तव्हांजे लाइ सवालु छॾियूं था त तव्हां असांखे ॿुधाईंदो त सिंधी जा उहे कहिड़ा अखर आहिनि जंहिंसां कोई बि लफ़्ज़ु शुरू न थींदो आहे, उन्हनि जो तइदादु केतिरो आहे ऐं उहे कहिड़ा अखर आहिनि तव्हां असांखे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾींदा। सो इहो हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे हीअ अॼोको क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त, ॿिए क्लास में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।